नाज़रीन ही हिन वक़्तु असां टे तलवार ते बीठा आहियूं ऐं टिनि तलवारुनि ते हिंदू बिरादरी सां तालुक़ु रखंदड़ नौजवान ऐं न्याणियूं ऐं छोकिरा छोकिरियूं सभु हिते गॾिजी थिया आहिनि त निमरता खे इंसाफ़ फराहम कयो वञे। अचो त हिननि सां ॻाल्हायूं त हीअ हिते छो गॾु थिया आहिनि ऐं हिननि जो छा चवणु आहे। जल्दी असां निमरता जे इंसाफ़ वठण जे लाइ जमा थिया आहियूं। निमरता जे मथां सुसाइड जो हिकिड़ो बेगुनाह इल्ज़ाम लॻायो वञे थो जेको ईअं न आहे। उहा हिकु तमामु ई लिविंग छोकिरी हुई, ज़िंदगी खे जीअण वारी, तमामु सोशल वर्कर, ॿियनि जी मदद करण वारनि छोकिरियुनि मां हुई। पंहिंजी ग़लतियुनि खे लिकाइण जे लाइ हुन जे मथां सुसाइड जो ब्लेम लॻायो वञे थो। असां निमरता जे लाइ इंसाफ़ जी घुर्ज कयूं था। साल पढ़ियोसीं लिखियोसीं, शक्ल ॾिसी कोई ॿुधाए सघे थो त हिनखे मर्डर कयो वियो आहे। शी हैज़ बीन ब्रूटली किल्ड। आई डोंट नो व्हाट हैपन टू हर। चानका जी मैनेजमेंट पंहिंजा ॾोह लिकाइण जे लाइ हिकु न्याणीअ जे मथां इहो इल्ज़ाम हणे थी। कोई तरीक़े सां पंहिंजो पाण खे दुपटे सां मारे करे उल्टो थी करे उहो कीअं सुम्ही सघे थो। उनजा हथ न ॾकिया हूंदा, उनजे हथनि मां ताक़त न वई हूंदी। शर्म अचणु खपे चानका जी मैनेजमेंट खे जो उन ते अहिड़ी न्याणीअ ते अहिड़ा इल्ज़ाम हणनि था। ॾिसण में ई कोई सम्झी सघे थो त उनखे क़तल कयो वियो आहे। जॾहिं खां असां हिते पाकिस्तान में रहणु शुरू थिया आहियूं, जॾहिं कोई मियां मिठू ऐं पीरजान सरहंदी जा इहे वाक़िया थी रहिया आहिनि, असां हिंदुनि सां ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि। छा पाकिस्तान जी कंहिं बि पॉलिटिकल पार्टी असांखो इहो पुछो त कहिड़े हिंदू मिनिस्टर खे खयो वञे या कहिड़े खे न खयो वञे। जे अॼु जेकॾहिं असांजा हिंदू मिनिस्टर्स आहिनि त छा उहे असांजे कंहिं बि प्रोटेस्ट में असांजो साथ ॾेई रहिया आहिनि या न। असांजो तमामु वॾो सुवालु आहे पाकिस्तान जे कंहिं सभिनी पॉलिटिकल पार्टीज़ खां। जेकॾहिं तव्हां उन्हनि खे मिनिस्टर्स कयो था पिया, सभ खां पहिरियों हिंदू पंचायतनि जे अॻियां अची करे उन्हनि खां नाला वठो ऐं उन खां पोइ अची करे उन जी रिकमेंडेशन्स वठो, उन खां पोइ वञी करे उनखे मिनिस्टर कयो। महिरबानी। इहो काथो जो इंसाफ़ आहे कि केॾी महिल बि न्याणियुनि खे खणी वञनि था, केॾी महिल न्याणियुनि खे कन्वर्ट कराइनि था ऐं हुन न्याणियुनि जो बाद में कोई अतो पतो ई न आहे। असां हिकु पीसफुल कम्युनिटी खां बिलोंग कंदा आहियूं। वी डू नॉट लाइक असां कंहिं शइ में बि न वेंदा आहियूं एंड इन दी एंड असांखे रिज़ल्ट छा मिलंदो आहे, असां न्याणियुनि खे खणी वेंदा आहिनि। इज़ दिस ट्रू एंड इज़ दिस लाइक इहो प्राइम मिनिस्टर इहो कमु करणु चाहे पियो। प्राइम मिनिस्टर मतिलबु इमरान खान इन करे आयो, हिन करे हुन वॉइस खई कि न यार पीसफुल कंट्री हूंदो। इज़ दिस द पीसफुल कंट्री इन विच वी आर लिविंग। अॼु असीं हिते आया आहियूं। हीअ आहे 3 तलवार। हिते 300 खां 400 माण्हू आहिनि। अगरि एक्सीड करे थी लिमिट त 500 खां मथे आहिनि। हिते चैनल केतिरा आहिनि? 1 खां 2। मतिलबु असीं एतिरो बि डिज़र्व नथा करूं त हिते पूरा जा पूरा पाकिस्तान मीडिया हिते अची लहे। न त न एटलीस्ट वॾा जेको सिंधी चैनल आहिनि उहा न हिते KTN आहे, न सिंध TV आहे, न जेको सिंध जा ॿिया चैनल आहिनि, न ई का हिंदू मीडिया आहे। हिते साईं का बि पॉलिटिकल पार्टी जो अची असांखे आसरा थो ॾिए। आसरा असांखे पहिरीं मिली चुका आहिनि। पहिरीं मंदर थो वञे, पोइ असांजी न्याणी थी वञे। हाणे अॻियां असीं छा एक्सपेक्ट करूं? इहा हाणे तव्हां जवाबु ॾींदो, तव्हां मीडिया वारा जवाबु ॾींदो ऐं तव्हां पॉलिटिशियन्स जवाबु ॾींदो। It is an obvious murder. If it is a suicide, जेकॾहिं इहो सुसाइड बि आहे त उनजो कॉज छा आहे? हो छोकिरी हिकु ॾाढी रेप्यूटेड फैमिली सां ताल्लुक़ रखे थी। जेकॾहिं उनखे का परेशानी हुई त उनजा भाइर, उनजो पीउ एतिरा सपोर्टिव आहिनि जो उनखे हर ॻाल्हि में सपोर्ट करे सघनि पिया। मतिलबु जेकॾहिं इहो सुसाइड आहे त कोई हरेसमेंट जो केस आहे त अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे जंहिं उनखे एतिरो हरेस कयो आहे जो पंहिंजी जान ॾियण लाइ हो थी मजबूर थी वई आहे। नाज़रीन अवां ॿुधो त हिननि मुतालबो कयो आहे त निमरता जो मर्डर थियो आहे ऐं हिनखे सुसाइड न मञियो वञे ऐं हिन जी शफ़ाफ़ जांच कराए निमरता खे इंसाफ़ फराहम कयो वञे। अक़लियतुनि खे सिंध में तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं अमन अमान क़ाइमु कयो वञे। कैमरामैन अहमद सां गॾु ज़ुल्फ़कार वाहूचो, वॉइस ऑफ सिंध, कराची।